रेपड़ी भरसा बहारो थाणी की हद में फायरिंग दौरान खौफ में फौत थी वियल 9वीं क्लास जे शागिर्द नूर मोहम्मद भट्टी के वारसन इंसाफ लाइ एहतजाज किया। रिपोर्ट कर रहे हैं न्यास मोहम्मद ख्वाजा। नाज़रीन, इन वक्त गोट सोनो भट्टी जा रवासी आहिनि जेके एहतजाज कनि पिया। इन हवाले सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे, छा मुतालबो आहे। अॻु में ॿ टे ॾियार असांजे छोकिरे जो डेट थी वई, जेका असां एस पी वटि असां वियासीं। एस पी असांखे चयो त तव्हां DSP सुबेर वटि, सो उन अञा ताईं असांजो को केस दाख़िल न थियो आहे। DSP अॼु आयो आहे, जेको असां इंक्वायरी करे वियो आहे। अञा जेको माण्हू अमलदार में गिरफ़्तारी अमल में न आई आहे। सो असांजो मुतालबो आहे त असांजो केस दाख़िल कयो वञे, ग़रीब सां असां इंसाफ़ कयो वञे। ऐं उन खां पोइ उन्हनि ॿ टे फायरिंग बि असांजे मथां कई आहे। अञा बि असांखे धमकियूं ॾियनि था ऐं असां उहो बोझ हटनि नथा। असांखे चवंदा केस मत कढो, हुनजो बि मुतालबो आहे। असगर भट्टी ऐं मोहम्मद भट्टी असांखे धमकियूं ॾियनि था। मुखालिफ़ दौर जा माण्हू ज़ोरी ॾाढ करे हथियारनि सां मशीन जीथरनि सां अची हुननि जे कमनि जी कटाई कई। जंहिं चयो हुननि जे इतलाह जे बावजूदि छोकिरा पाता आहिनि, हुननि जा हुननि सां ॿार गॾनि उन्हनि जे मथां जेको अंधाधुन फायरिंग करे ख़ौफ़ हिरास हिलाए उन्हनि खे जेको आहे सो हुतो भॼाए थो। छोकिरो जीअं घर अची हाणे पहुतो आहे बेहोश थी वियो आहे, हुनखे दिलि जो अटैक थी वियो आहे। तंहिंखां पोइ फोते हाणे महिरबानी करे IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खे असां अपील था कयूं, खुदा करणु असांजी मदद कई वञनि। हे जेके दहशतगर्द माण्हू आहिनि असांजे मथां बार बार जेको फायरिंगूं करे रहिया आहिनि, महिरबानी खुदा करणु असांजी मदद कई वञे ऐं इंसाफ़ फराम तहफ़ुज़ कयो वञे। असां ग़रीब मिसकिन यतीम माण्हू असां पोरिया त आहियूं, झेड़े झगड़े माण्हू न आहियूं। असां जेको सादिक आहे असांजो भाणे जो, उनजो पुट जो कमंद कटनि पिया, ख़बर जो पई त माना कमंद कटनि था, 10-12 माण्हू जा कमंद कटनि था न साईं। जॾहिं छोकिरो पंहिंजी ॾाॾीअ सां वियो हुते, छोकिरे खे माई खे ॾिसी ऐं हुननि फायरिंग कई। जीथरे मिशन जा माना आवाज़ हलाया। उन खां पोइ छोकिरो हुते बॉडरियूं करे माई दाऊं करे भॻी। जीअं छोकिरो घर पहुतो माना बेहोश थी किरी पियो त असां जेके हमरा हुआ छोकिरे खणी विया डॉक्टरनि चयो त बाबा जेको आहे सो हिन खे अहिड़ो हिरास चला जंहिंजा छोकिरी दिलि टुटल आहे। नूर मोहम्मद नाले 9वीं जमात पढ़ण वारो छोकिरो, नौजवान 18 साल जो छोकिरो फोत थी वियो। असांजो सिंध IG सिंध DIG सखर खैरपुर SSP खे असांजो अर्ज़ु आहे त असांजी खुदा करे असांजी मदद कई वञे, हुननि ते FIR थिए, माण्हू गिरफ़्तार थियनि। असांजी केरु बि अदालत नथो करे, असां खुदा करणु असांजी मदद कयो, खुदा वास्ते ॿियो छा। मसइलो यादि जीअं शुक्र असांजो हो अमाबत ऐं असगर वारा कमंद कटनि पिया। असां इमाम सादिक जो कमंद कटनि पिया। जीअं इमाम सादिक जो नंढड़ो होॾे कमंद ते ॾाॾी सां गॾु वियो, हुनखे धमकियूं ॾेई राइफल ऐं मिशन जा आवाज़ जीअं हलायूं त जीअं छोकिरो घर ॾाॾी सां भाउ आयो त घटि ते किरियो। किरण सां पोइ छोकिरो उथियो ई न। असां 2 चकर डॉक्टर जमील ॾे ऐं GIMS अस्पताल खणी वियासीं ऐं डॉक्टरनि हुनखे ॿुधायो त माना छोकिरो हिरासत ऐं ख़ौफ़ में वरितल आहे, जंहिंखे माना दिलि जे माना वाल बंदि थी विया आहिनि, अटैक थी वियो आहे। असां कोशिशि कयूं था माना छोकिरो बचंदो मुश्किल, पर माना असां कोशिशि कयूं था। जीअं हफ़्तो गुज़री वियो आहे, न FIR थी आहे, न माण्हू गिरफ़्तार थिया। असांजो मुतालबो आहे सिंध IG खे, SSP खैरपुर खे, DIG सखर खे अपील था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे, ग़रीबनि सां FIR कटे ऐं माण्हू गिरफ़्तार करे। नाज़रीन, मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणु आहे त हिकु हफ़्तो गुज़री वियो आहे। असांजो नींगर जेको पंहिंजे बिरादरी जे मुखालिफ़ धुर जेका आहे उन्हनि जे फायरिंग में हिकु हफ़्तो अॻु जेको आहे असांजो 9वीं क्लास जो शागिर्द जेको नूर मोहम्मद जेको भट्टी उन हिरास ऐं ख़ौफ़ सबबु हियाण फाटण सबबु जेको फौत थी वियो, उन जे वाक़े खे जेको हिकु हफ़्तो गुज़री वियो आहे। असां SSP ऑफिस में बि जेको आहे सो एहतजाज कयो। उन जेको पंहिंजो DSP खे ऐं हद जे जेको आहे पुलिस खे इंक्वायरी जो हुकुम ॾिनो, उहो बि हिन वक़्त ताईं न थी सघियो आहे। न हिन वक़्त ताईं जेको केस दाख़िल थियो आहे ऐं न ई वरी जेको आहे का गिरफ़्तारी अमल में आई आहे। उन जे बावजूदि बि हिन जो इहो चवणु आहे त जेको मुखालिफ़ धुर पारां जेको आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांखे धमकियूं हिरास कयो पियो वञे। उन जे ख़िलाफ़ु जेको हिननि SSP खैरपुर खां DIG सखर ऐं IG सिंध खां जेको इहो मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द इन मामले जो नोटिस वठी करे ऐं जेको आहे सो ऐं जो केस दाख़िल करे ऐं जेके मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे।